तव्हां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति थी आहे। 3 ॾींहं बि बरसाति जो सिलसिलो जारी आहे। किथे हल्की त किथे तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि हेठाहीं वारे इलाइक़नि में पाणी पइजी वियो आहे। ठट्टो जी सूरत हाल मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, ठट्टे ज़िले में वक़्फ़े सां अॼु बि बरसाति जो सिलसिलो जारी रहियो। ठट्टे शहर समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो वक़्फ़े सां सिलसिलो हिन वक़्तु बि जारी आहे। ख़ासि तौर ते ठट्टे जे फैली पट्टी वारनि इलाइक़नि में बरसाति खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे। जॾहिं बरसाति पवण जे करे जेका मुख़्तलिफ़ जेके सिमनाला आहिनि उन्हनि ते दबाव पवण जो ख़दशो वधी वियो हो। ख़ासि तौर ते साकरो आउटफॉल ड्रेन आहे, ठट्टो सब ड्रेन आहे, घोड़ाबाड़ी आउटफॉल ड्रेन आहे, टिक्का ड्रेन आहे, उचको आउटफॉल ड्रेन आहे। उन्हनि ते इंतज़ामिया मशीनरी खे मुंहुं कयो वियो। जंहिंखे DC ठट्टो उस्मान तनवीर जो चवणु आहे त इंतज़ामिया उते अलर्ट आहे, उते मौजूदु आहे। कंहिं बि बरसाति जेकॾहिं वधे थी त उते संदन मशीनरी हेवी मशीनरी उते मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ जेके पाणी जा जेके वाह ऐं शाख आहिनि उन्हनि ते पाणी जो दबाव वधी वियो। जेका पोइ मक़ामी ॻोठाणनि जी शिकायत ते, मक़ामी आबादगारनि जी शिकायत ते उन तरफ़ बि मशीनरी मुंहुं कई वई आहे। मजमूई तौर ते ठट्टे जे शहरी इलाइक़ा आहिनि, ठट्टो शहर आहे, गारो, मीरपुर, साकरो आहे, या ॿिया शहरी इलाइक़ा आहिनि, ख़ुदि ठट्टे शहर जी जेके हेठाहीं इलाइक़ा आहिनि उन्हनि में बरसाती पाणी बीहजी वियो आहे। पर पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जेका आहे उन पाणी कढण में नाकाम नज़र अचे थी। ऐं इंतज़ामी जेके मशीनूं आहिनि जेके बरसाती पाणी निकाल करण वारियूं उहे या त फंक्शनल न आहिनि, या वरी जिते फंक्शनल आहिनि उते वरी उहे सही नमूने सां कमु न पियो कनि। जंहिं करे म्यूनिसिपल इंतज़ामिया शिकायत कई आहे ज़िले इंतज़ामिया खे, ख़ासि तौर ते मुआविन ख़ुसूसी जेको ठट्टे ज़िले जे दौरे ते आहे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां इशफाक़ मेमण खे शिकायत कई वई आहे त पब्लिक हेल्थ इंतज़ामिया तावन न पई करे। ईअं अदालतनि विच में टकराव नज़र अचनि था, जंहिं करे शहरी इलाइक़नि में बहरहाल हिन वक़्तु सूरत जेका आहे माण्हुनि लाइ परेशानी वारी आहे। ख़ासि तौर ते बिजली जो निज़ाम जेको आहे गरम बरम आहे। सॼे साहिबी पट्टी में हिन वक़्तु बिजली न आहे। ठट्टे शहर में जे कुझु इलाइक़नि में बिजली बहाल कई वई आहे। असाबी फीडर ऐं ठट्टे शहर जी अधु आबादी जेका आहे उनजी 2 ॾींहंनि खां बिजली बहाल न थी सघी आहे। जंहिं लाइ हेस्को जी जेका FCN आहे उनजो चवणु आहे त अॼु राति ताईं रहियल इलाइक़नि में बिजली बहाल कई वेंदी। पर बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे, जंहिं करे अवाम ते परेशानी जो मोड़ ॾिसणो पियो आहे। ऐं शहरी इलाइक़नि में बिजली न हुजण जे करे ऐं लाॻापियल इख़्तियारियूं ख़ासि तौर ते इंतज़ामिया जी जेका आहे। वरी महिरबानी नाज़रीन, ठट्टो जी सूरत हाल महबूब बिरोही असांखे ॿुधाए रहियो आहे। ठट्टो शहर में जेकी आहे उहा बरसाति खां पोइ बिजली बंदि थी वई आहे। रहवासी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। जॾहिं त नाज़रीन